अधूरी रहिजी वेंदी। प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं। इन लम्हे सहाफ़ती खेतर सां गॾु इल्मी अदबी खेतर में हर हवाले सां घणो की शख़्सियत अल्लाह वारे बुज़ुर्ग खे दावत ॾींदुसि त हू अचनि ऐं पंहिंजी शाइरी पेश कनि। लालण साईं साईं अकारी साहब असांजे साईं ग़ुलाम अहमद शाह ऐं सभई फुकरा जेके दोस्त आहिनि सभिनी खे मौजूदु जीअं सिंध जीअं लतीफ़। मां ॿ टे सिटूं सिंधूअ खे बेटा ॼणे लिखियूं आहिनि पर हुन खां अॻु में मां थोरो ॿ टे मिंट जेके असांजा फुकरा दोस्त हिते आहिनि उन्हनि खे थोरो ॿुधाईंदुसि त असां 21 मार्च ते जेको हिकिड़े क़िस्म जो कारो नांग ठहे पियो जंहिंखे चौलस्तान कैनाल चवनि था उनखे अखियुनि सां ॾिसी आया आहियूं ऐं उहो एॾो वॾो कैनाल आहे जीअं ई असांजो घोटकी फीडर आहे इन जहिड़ा उन मां माना 4 कैनाल निकिरनि था ऐं उनजी जेका ड्रेग आहे 176 किलोमीटर ईअं सम्झो त हितां खां वठी दरेगढ़ मोरो या नौशरो फिरोज़ ऐं कमु तमामु तेज़ी सां हले थो। अयाल गायो साहब बि असां सां गॾु हुया ॿिया दोस्त बि हुया। असां हुते पहुतासीं त ईअं चोरी चोरी इहो कमु कनि पिया ॼण त जीअं न दरिया ते धाड़ो हणिबो आहे कंहिं जे घर में धाड़ो हणिबो आहे त भाॻिया जागी न पवनि उन हवाले सां। त हीअ जेके हुकुमरान जमात जा माण्हू चवनि था त बंदि हीअ कैनाल नथो ठहे असां पंहिंजे गुनाहगार खे न ॾिसी आया आहियूं त वॾे तेज़ी सां कमु बि हले पियो ऐं सॼे दुनिया जूं कंपनियूं उन में शामिल आहिनि जिनमें पैसा ॾिना आहिनि। सो साईं ॻाल्हि कई त दरगाहूं मज़ाहिमत जो वञण रहियूं आहिनि बिल्कुलु। जॾहिं MRD जी तारीख़ में साईं GM सैयद ते पाबंदियूं पियूं तॾहिं साईं GM सैयद बज़म सूफ़िया सिंध ठाही ऐं सिंध जूं जेके बि दरगाहूं हुयूं जोक जी दरगाह शाह अब्दुल बिटाई दरगाह मुख़्तलिफ़ दरगाहूं 9 दरगाहनि ते साईं सूफ़ियाणियूं कॉन्फ्रेंसूं कयूं ऐं हुते साईं सिंध जो दर्स पंहिंजे मारूड़नि खे ॾिनो फुकरा खे ॾिनो छो त मां सम्झां थो साईं GM सैयद वॾो हिकिड़ो सूफ़ी हुयो ऐं सूफ़ियुनि जो उस्ताद हुयो ऐं मुफ़क़िर हुयो। सो तव्हां दोस्त कंहिं बि ग़लतफ़हमी में न रहो छाकाणि त हाणे बि तव्हां ॾिसो कादिरपुर वटां सिंधू दरिया सुकल आहे सखर वटां सुकल आहे जेकॾहिं हीउ हेॾो सारो अजगर जहिड़ो दरिया ठही वियो हीअ कंहिं दोस्त सही ॻाल्हि कई त हीअ कैनाल न आहे हीअ दरिया जो रुख मोड़नि था ऐं असांखे हिकिड़ो नओं मोने दड़ो कनि था। सो असां त पंहिंजी हयाती गुज़ारे चुका आहियूं। जेके असांजा नंढा आहिनि जेके असांजूं नियाणियूं आहिनि उन्हनि जो मुस्तक़बिल तव्हांजे हथनि में आहे। तव्हां मोने दड़ो थियणु चाहियो था या पंहिंजे सिंधू सकाफ़तनि दरगाहनि जो औज ऐं शान शौक़त बचाइणु चाहियो था त जेका बि इहा तहरीक आहे एहतजाज आहे उन्हनि में शामिलु थींदा रहो ऐं पाण खे उन्हनि खां बाख़बर रखंदा कयो। महिरबानी। हीअ लड़ा कुझु 2 टे सिटूं आहिनि। असीं सिंधूअ जा वारिस आहियूं पाणी पंहिंजो हक़ था चाहियूं असीं सिंधूअ जा वारिस आहियूं। देश संदे जा धणी हूंदे छो दर दर दाहियूं असीं सिंधूअ जा वारिस आहियूं। तहज़ीबुनि जी माउ सिंधू ॾिस कीअं नई तारीख़ त ठाहियूं असीं सिंधूअ जा वारिस आहियूं। वढणा थी भल सिर वढे छॾ पाण त पंहिंजी पोख त राहियूं असीं सिंधूअ जा वारिस आहियूं। आख़िर में जीअं साईं ज़ैन शाह चयो त बाबा पाणी बि नथा ॾियो तव्हांजे मुल्क में जमहूरियत बि कोन्हे आइन बि कोन्हे पोइ तव्हां रहण जो जवाज़ कहिड़ो आहे। हीअ 2 सिटूं आहिनि। ॾाढा एॾो ॾाढ न कर कूड़ो तुंहिंजो काक न राहियूं असीं सिंधूअ जा वारिस आहियूं। वॾी महिरबानी।